अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जिए सिंध जिए लतीफ़ सुर कारायल जे फ़िक्र ऐं फ़लसफ़े ते ॻाल्हाईंदासीं। कारायल लफ़्ज़ जी माना आहे मोर या हंज या हंस। हिन सुर में हंज जे गुणनि जी साराह कई वई आहे, तंहिं करे ई हिन सुर ते इहो नालो रखियो वियो आहे। हक़ीक़त में तमसीली तौर सचनि आशिक़नि, सचनि माण्हुनि, बाकिरदार माण्हुनि ऐं इंसान दोस्त माण्हुनि खे हिन सुर में हंजनि सां भेटियो वियो आहे ऐं कूड़नि, दुलाबी, फ़रेबनि, ठगनि खे बघनि ऐं कंगनि सां मुशाबियत ॾिनी वई आहे ऐं लुड़ाटल पाणीअ खे हिन दुनिया या ख़राब ऐं बिगड़ियल मुआशिरे सां मुशाहिबत ॾिनी वई आहे। सुर कारायल जे पहिरें बैत में ई शाह साईं फरमाए थो त वहदहू वाई चढ़ंदे चयाई हंज उॾामंदे हीअ तमार कई, हू यानी धणी हिकु आहे। सो लुड़ लंघियाई जिते पारख पखियां, हू उहो कारूबार उकिरी वियो, हू उन ॾुखे जॻह तां पार थी वियो जिते पखियुनि जी आज़माइश आहे, जिते हेड़ा तेड़ा पखी उतां क्रॉस न थी सघंदा, हुन धणीअ जो नालो वठी उतां पार थी वियो। ॿिए बैत में फरमाए थो त बघनि सी बाण हणी उॾाणो आकाश, बघनि जी सोहबत तर्क करे हू अर्श ॾांहुं उॾाणो। हिते हंज ॾांहुं इशारो आहे, हंस ॾांहुं इशारो आहे। अगरि तमसीली तौर ॾिठो वञे त सचे इंसाननि ॾांहुं इशारो आहे। बघ आहिनि कूड़ा, फ़रेबी, ठग। चए थो त उन सचे माण्हू उन कूड़नि माण्हुनि जी सोहबत तर्क करे आसमान ॾांहुं अर्श ॾांहुं उॾाणो आहे। उनजी उन उॾाम अर्श ॾांहुं आहे। उनजी ज़हनी शऊरी तौर मथे उॾाम आहे, जिते पिरी संदास सो सर मणे हंजड़ो, जिते सर आहे चश्मो, जंहिं चश्मे में संदसि सुपिरी आहे तंहिं ॾांहुं हंज उॾाणो आहे। अगरि इंसान खे हंज जी सूरत ॾिनी वञे, सचे इंसान खे, त उते जिते हुनजो पिरी हुयो, जिते सुठा माण्हू हुया, जिते उन जा हमख़्याल माण्हू हुया, उन ई टोले, उन ई आस्थान ते उॾामी वञी लथो आहे। अखड़ियूं ओड़ाह में उभो तके तार, हंज तूं अखियूं ऊन्हे अमीक, हंज जूं अखियूं ऊन्हे अमीक में आहिनि ऐं हू बीठो तार पाणीअ खे चाचे। ऊन्हो अमीक ई दुनिया आहे। हिन दुनिया जूं लाहियूं चाढ़ियूं पियो अलालोक माण्हू ॾिसे। पिथूं जे पातार हंज तिनी जो हेरियूं, पिथूं जे पातार हंज तिनी जो हेरऊं। हंज उन्हनि मोतियुनि ते हिरियल आहे जे समुंड जे तरे में आहिनि। हू तार मां बि उन्हनि मोतियुनि ॾांहुं उन्हनि जो ख़्यालु आहे। उनखे ख़बर आहे त उहे मोती किथे आहिनि। सचनि माण्हुनि खे, खरनि माण्हुनि खे ख़बर आहे त ख़ज़ानो किथे आहे। फ़र्ज़ कयो हिकिड़ो अलालोक माण्हू आहे, उनखे उहा परूड़ हूंदी आहे त आउं किथां कामयाबु थींदुसि, अमल सालिह कंदुसि त हिन दुनिया में बि कामयाबु हूंदुसि, आख़िरत में बि कामयाबु हूंदुसि। अगरि को सचो कारोबारी माण्हू आहे त उनखे बि इहा ख़बर आहे त
त मोती किथे आहिनि, यानी कामयाबी किथे आहे। सचाई सां कारोबार करण में कामयाबी आहे, तॾहिं मूंखे मोती हथ अची सघनि था। वञी न पेही पिथुन लए पातार में, मोतियुनि काण तूं समुंड जे तरे में नथो पेही वञे। हिते सुस्त ऐं काहिल माण्हुनि सां मुखातिब आहे। कंधीअ में केही हाज तुंहिंजी हंजड़ा, तूं माण्हू त सचो आहे पर तूं जिदोजहद नथो करी, तूं महिनत नथो करी। ए हंज, कंधीअ सां तुंहिंजो कहिड़ो कमु या ताल्लुक़ आहे? तूं जिदोजहद कंदड़ आहीं, तूं महिनती आहीं, तूं सचो आहीं, तूं खरो माण्हू आहीं। तूं पिथुन लए, तूं कामयाबी लए पातार में लही वञ। थियो हुज़ूरी हाण सोझा पियसि सर जी, हंज हाण अची अमीक जे हुज़ूर में हाज़िर थियो ऐं खेसि सागर जी सुध पई। उहो अलालोक माण्हू जंहिंखे हाणे अमीक में हाज़िर थियो आहे, सागर जी सुध पई अथसि। खंडे लॾे खाण पखीअड़े पाताल में, हिन सोझे पखी पाताल में वञी खज़ानो ॻोल्हे हथु कयो आहे। हिन सचे माण्हूअ महिनत सां वञी अॻिते हली आम माण्हुनि खे नसीहत ऐं हिदायत थो करे। हंजन सिंहे कार जे ॻण करे निहारियूं, जे सचनि इंसाननि सां हिकु दफ़ो तके तोरे उन्हनि सां निहारे हली, उन्हनि जी सोबत में अची। बघनि सी ॿीहार ॿेलिन ॿधी कॾहिं, ॿीहार याने ॿीहर, ॿेल याने संगत, त वरी कॾहिं बि बघनि याने दोलाबिन ठगनि ॿ नंबर माण्हुनि सां ॿीहर कॾहिं बि तूं संगत अख़्तियार न करी। पहिरियां अगरि तूं सचनि माण्हुनि जे, इंसान दोस्त माण्हुनि जे, अलालोक माण्हुनि जे सोबत में अची वञी त आओ उॾामी हंजड़ा सर में सारे नई। ए हंज, ए सचा इंसान, ए बाकिरदार इंसान, तूं उॾामी हलियो अच, छो त तोखे पंहिंजे ठिकाणे ते, आस्ताने ते सचा माण्हू यादि पिया कनि। मतां मारे नई पाढ़ेरी पह करे, मतां शिकारी को मनसूबो रची या हरफत हलाए तोखे मारे विझनि। हिते मारे विझण मां उहे जेके दोलाबी माण्हू आहिनि, उहे जेके ठग माण्हू आहिनि, उहे मतां तोखे पंहिंजे सोबत जे चकर में न आणे छॾनि। अगरि तूं उन्हनि जे सोबत जे चकर में अची वएं त ईअं सम्झ त तूं मरी वएं। तूं इंसान ज़ात लाइ नुक़सानकार थी वेंदे। उन खां पहिरियां उन्हनि जे सोबत में, उन्हनि जे चकर में, उन्हनि जी ॼार में फासण खां पहिरियां ई तूं पंहिंजे सचनि माण्हुनि जे सर में, टोले में पेही अच। कंवर पाड़ू पातार में भंवर भिरे आकाश, कमल गुल जूं पाड़ू पाताल याने धरतीअ में आहिनि ऐं भंवर उन जो आशिक आसमान में परवाज़ कंदड़ आहे। कंवल जूं पाड़ू पातार में आहिनि, भंवर आसमान ते परवाज़ कंदड़, त ॿिन्ही संधी ॻाल्हड़ी राज़िक आंदी रास, ॿिन्ही जी सिक मालिक साईं पूरी कई आहे, रास आंदी आहे। तंहिं इश्क खे शाबास जंहिं मोहबती मेड़िया, उन ई इश्क खे आफ़रीन हुजे जंहिं नीह वारनि खे हिक ॿिए सां मिलायो। हिते नीह वारनि जो, मोहबत वारनि जो, हमख़्याल माण्हुनि जो ज़िक्र आहे त हू कमल ऐं भंवर जो मिसाल आहे त हू केतिरो हिक ॿिए खां परे आहिनि, पर पोइ बि उन्हनि खे मालिक साईं कीअं मिलायो। हुननि जी सोचनि में हिकु जहिड़ाई हुई। अगरि तव्हांजी सोचनि में हिकु जहिड़ाई हूंदी, तव्हांजी ख़्यालनि में हिकु जहिड़ाई हूंदी, त तव्हां केतिरा हिक ॿिए खां परे हुजो, तव्हांजो मेलाप थी सघे थो, तव्हांजो मेलो थी सघे थो, तव्हांजो पाण में सोबत थी सघे थी। जे हर लोक झप करे
ओहिर उॾामण। जंहिं वक़्त माण्हू निंड कनि हर को आराम में हुजे, तंहिं वक़्त हंज यानी सच्चा इंसान, सच्चा सालिक अलालोक माण्हू परवाज़ कनि, उन महिल निकिरी था पवनि। पिथूं जे पातार जा चेतारियो चुणनि, माणिक जे पाताल में अमीक जे तरे में आहिनि, सेहू चिताए या जाचे था चुणनि, ॻोल्हे अचनि। हिते अगरि हिन बैत खे रूहानी राज़ तहत पढ़ण जी कोशिशि कजे त उहे सचा माण्हू, जॾहिं माण्हू सुम्ही रहंदा आहिनि त पोइ धणी ताला जी इबादत कंदा आहिनि। उहे दरवेश माण्हू, उहे अलाह लोक माण्हू, उहे मुतक़ी ऐं परहेज़गार माण्हू राति जे वक़्तु पंहिंजे धणीअ ताला खे राज़ी कंदा आहिनि। उहे पाताल मां माणिक जाचे कढंदा आहिनि। कोह कंदा कीर्तन पाढ़ेरी पह करे, शिकारी हरफत लाइ हिननि खे छा कंदा। याने उहे हरफती, उहे ठग, उहे ॿ नंबर माण्हू पंहिंजूं हरफतूं हलाए अहिड़नि सचनि माण्हुनि खे छा करे सघंदा, जॾहिं हुननि जा इरादा अटल आहिनि त उहे उन्हनि जूं हरफतूं उन्हनि खे कुझु बि न कंदियूं। हू पंहिंजे मक़सद ते सदाई क़ाइमु दाइमु रहंदा। पिथूं जे पातार जा चेतारियो चुणनि, कोह कंदा कीर्तन पाढ़ेरी पह करे। उहे पाढ़ेरी, उहे शिकारी पह करे उन्हनि खे कुझु न कंदा। हू पंहिंजे मक़सद ते क़ाइमु रहण वारा आहिनि। वरी फरमाए थो त वया मोर मरी हंज न रहियो हेकिड़ो, वतन थियो वरी कूड़नि कांयरनि जो। वरी जॾहिं नाइंसाफ़ियूं थो ॾिसे, ठगियूं थो ॾिसे, अणबराबरियूं थो ॾिसे, ऐं छा साईं पंहिंजे दौर में पंहिंजे वतन ते धारियुनि जो कब्ज़ो थो ॾिसे ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ का मज़बूत तहरीक उनखे ॾिसण में नथी अचे, थोरो दिलगीर थो थिए। फरमाए थो त मिड़ेई सच्चा इंसान मरी विया आहिनि ऐं उहे हंज, उहे कामिल दरवेश, उहे अलाह लोक माण्हू, उहे दोदा दिलेर, उहे वतन लाइ जान घोरींदड़ माण्हू हींअर न रहिया आहिनि। वतन थियो वरी कूड़नि कांयरनि जो। कूड़नि इंसाननि खे, डिॼणनि खे कांयरनि सां मुशाहिद ॾिनी अथसि। हिन वतन में कांयरनि जहिड़ा इंसान वञी बचिया आहिनि, जेके पंहिंजे हक़नि लाइ नथा उथनि, जेके पंहिंजे वतन जी आज़ादी लाइ नथा उथनि, जेके आम माण्हू जे ते थींदड़ ज़ुल्म ख़िलाफ़ उथी खड़ा नथा थियनि। हाणे हिन वतन में कांयर रहिया आहिनि। कांयरनि जहिड़ा माण्हू, डिॼणा माण्हू वञी रहिया आहिनि। उहे मोर, हंज, उहे ॾहेसर, उहे वतन ते सिर ॾींदड़, उहे आम माण्हू जे हक़नि ते सिर ॾींदड़ माण्हू हाणे न आहिनि। दास्तान ॿिए जे पहिरें बैत में रूहानी राज़ परूड़े थो, सूफ़ीज़म जी ॻाल्हि करे थो, पंहिंजे अंदर खे सुञाणण जी ॻाल्हि करे थो। सो पखी सो पिंजरो, सो पखी सो पिंजरो, सो सर सोई हंज। पखी, पिंजरो, चश्मो ऐं हंज सभु हिकु ई आहिनि। यानी हिन दुनिया में जेका शइ आहे उहो सभु धणी ताला जो परतो आहे, धणी ताला जो जोड़ियल आहे। पेही जा परूड़ियो मूं पंहिंजो मंझि, मूं अंदर में झाती पाए, जाई पंहिंजो राज़ परूड़ियो, ताई मालूम थींदे आहे ॻाल्हि। त हिन पंहिंजे अंदर में जेको ज़ालिम आहे, मज़लूम आहे ऐं ज़ुल्म कंदड़ आहे, ज़ुल्म सहंदड़ आहे, उहे सभु हिकु धणी ताला जो ई त परतो आहिनि। इहो जॾहिं मूं पंहिंजे अंदर खे सुञातो, पंहिंजे अंदर में झाती पाती, तॾहिं मूंखे इहो राज़ मालूम थियो। ॾेल जंहिंजो ॾंज सो मारी थो मंझि फिरे, शरीर खे जंहिं शिकारीअ जो
डपु डर या जोखो आहे सो बि अंदर में ई फिरंदो वठे। इहो इंसान जो पंहिंजो ई मन आहे जंहिंमें शिकारी माण्हू ज़ालिम बि उन मां पैदा थिए, मज़लूम बि उन मां पैदा थिए, अलाह लोक माण्हू बि उन मन मां ई पैदा थिए। उन जो पंहिंजो जेको मन आहे, अगरि उनखे हू जिथे बीहारे उन जो किरदारु अहिड़ो थी सघे थो। वरी फरमाए थो त सना भाए में सप विया वासिंगनि जा, वासिंगनि जे बचनि खे सना नांग करे न सम्झो। हिते अगरि इंसाननि जी ॻाल्हि कंदासीं त जेके इंसान वित में सना आहिनि, क़दर में नंढा आहिनि, ॾिसण में कमज़ोर आहिनि, छा साईं चए थो उन्हनि खे कमज़ोर न सम्झो, या माली तरह सां कमज़ोर आहिनि, उन्हनि खे कॾहिं बि कमज़ोर न करे सम्झो। जिनी जी झड़प हाथी हंधा ई न चुरे, या वरी ॿी पढ़णी आहे त जिनी जी झड़प जुंगनि खे झोरे विझे। जिन जी डंक झड़प या सट हाथी बि जेकर पंहिंजी जाइ तां चुरी न सघे, जुंगनि खे ई जोखो ॾेई वेझे, इन्हनि खे सना न सम्झो। हिते वासिंगनि जा मिसाल ॾिना विया आहिनि त वासिंग जा बचा जीअं सना हूंदा आहिनि त उन्हनि जी झड़प जेका आहे हाथी खे बि हंधा चुरण न ॾींदी आहे। ईअं ई जेके सचा माण्हू आहिनि, जेके जन जा जवान जज़्बा आहिनि, जन जे दिलनि में कुझु करण जी जुस्तजू आहे, उन्हनि खे तव्हां हल्का न सम्झो, उन्हनि खे तव्हां ईअं घटि न सम्झो। उन्हनि जी हिकिड़ी झड़प ई जुंगनि खे झोरे विझंदी, हाथी जहिड़ा वॾा वॾा बुत बि किराए सघे थी। वरी फरमाए थो त आसण जन अरेज में ओए कच्छर वेह करी, जे नांगनि जा आस्थान बरपट में आहिनि, से कातिल ज़हर वारा आहिनि। तिन जा मुंहं मलकनि जहिड़ा टिको ना टरे, उन्हनि जूं सूरतूं फ़रिश्तनि जहिड़ियूं आहिनि। हू जेके आहिनि आसण उन्हनि जा अरेज में याने बरपटनि में आहिनि, ऐं उन्हनि जूं सूरतूं फ़रिश्तनि जहिड़ियूं आहिनि, ॾिसण में याने निहायत सुहिणा आहिनि, पर संदन ॾंग मारण खां नथो गुसे। हिते वरी उन्हनि इंसाननि ना इशारो आहे जेके ॾिसण में त सुहिणा आहिनि, ॾिसण में त भला पिया लॻनि, पर उन्हनि जे दिलि में दगा आहे ऐं उन्हनि जो ॾंग मारण खां सवाइ नथो गुसे। जे उन्ही सां अड़े त कान्हे जाइ जरीअ जी, जे उन्हनि सां पलांद अड़े त पोइ रतीअ जो बि साणनि पुॼणु कोन्हे। उन्हनि माण्हुनि खां बचो जेके ॿाहिरां त टूह वांगुरु सुहिणा आहिनि, पर अंदरां कड़ा आहिनि। आसण जन अरेज में तन जे वेझो वरन ॿियो, जन नांगनि जा ॾेरा ऋण में आहिनि, तन जे ज़हर जो रंग ई ॿियो आहे। तन जो कंडो ई कमु करे, जे मथसि पेर पियो, उन्हनि जो कंडो ई संदन ज़हर हारियल हुजे, सो फना कयो छॾे। जे कंहिंजो पेर उन ते अची वञे त उनखे फना करे छॾे। पुरीनिया आहे पधरो त नांगनि जो निहो, उन्हनि नांगनि जो नसुल ॾेहां ॾेही मशहूरु आहे। याने उन्हनि इंसाननि जो नसुल बि ॾेहां ॾेही मशहूरु आहे, जेके वेढ़ा आहिनि, जेके पंहिंजे वतन ते सिर ॾेई सुराह थींदड़ आहिनि, जेके हक़ ख़ातिर जान ॾियण वारा आहिनि, उन्हनि जो नसुल ई ॾेहां ॾेही मशहूरु आहे। किले वेल के हो जो साम्हूं थिए सपन खे, वेड़ जे वक़्तु केरु आहे जो नांगनि सां उन्हनि सपनि सां मुक़ाबिलो करे। हिते मुंहिंजो ख़्यालु आहे त हिते सिंधी क़ौम जो छा साईं ज़िक्र कयो आहे, जन जो ॾेहां ॾेह वेड़ मशहूरु आहे। अगरि हू जंग जे मैदान में सिधा थी बीहनि त अहिड़ो को बि नाहे जेको हिननि जे साम्हूं बीही सघे। कंहिं कंहिं कारीअ ज़ात खे मोर बि मटायूं, नांगनि जे कंहिं कंहिं बुछड़ी ज़ात खां मोर बि पासो कयो वञनि। उहे मोर त आहे ई नांगनि जो दुश्मन, हेड़नि तेड़नि नांगनि खे खणी अर्श तां उछलियो छॾे, पर के नांग अहिड़ा आहिनि जिन खां मोर बि पासो थो करे। जे चतुरा चखिया करे त वॻ वराए ॾींहुं, जे उहा बुछड़ी ज़ात
चिथराईअ या चाकाकीअ सां कखे विझे त हू पंहिंजा समूरा साथ मोटाए हलिया वञनि। उहे जेके नाग आहिनि उहे मोरनि खे ॾंगे विझनि त हू पंहिंजा लश्कर वापसि वठियो भॼी वञनि। साथ समूरा नीम जे मठी भाए मोटिया। जो मोर नागनि जी उन ज़ात खे न सम्झी मोटिया त पोइ पंहिंजा समूरा वॻ उन माग तां लॾाए वञनि। यानी अहिड़ा बि नाग आहिनि जेके मोरनि खे मोटायो छॾनि। कंहिं कंहिं कारी ज़ात खे मोर बि मटायूं। उन कारी ज़ात खां मोर बि पासो कयो था वञनि। अॻिते फरमाए थो त पहिरीं कारे नाग जी को छिरकियल छेड़ करे, पहिरीं त को खुटीअ खयों ई उन कारीहर वासिंग सां चुरच कंदो आहे, जंहिंजी फिटल हूंदी आहे। ही हणे ॾंग ॾसायो त वेझो तान वरे। जे हू चिताई ॾंग हणे त कखियल वेझो ई माग तां न वरे, उते ई उते दम धणीअ वाले करे। जेकी टप मरे, जेकी सिके सिहत खे, या त उन्हीअ दम मरे या त सारी ॼमार वते सिहत लाइ सिकंदो। उन्हनि नागनि जा अहिड़ा ॾंग आहिनि। वरी फरमाए थो त खपर गारोड़ियुनि सी वॾो विधुई वेर। ए कारी, तूं मंडीदड़ जोगियुनि सां दुश्मनी रखी आहे। नाग न वींदे निकिरी तो डर मथे पेर। ए नाग, तूं वटान पाण बचाए वापसि न वींदे तो वॾे ख़तरे मथां पंहिंजो पेर रखियो आहे। ही तिनी जो डेर जन जूनागढ़ जलायो। ही उन्हनि जो डेरो आहे, ही उन्हनि जोगियुनि जो आस्थान आहे जन सारे जूनागढ़ जे जंग खे योग बल सां जलाए खाक करे छॾियो आहे। तो उन्हनि सां वेर विधो आहे। तो उन्हनि माण्हुनि ते हला कई आहे जन कई जुंग जवाननि खे झुकायो आहे। तो उन्हनि जोगियुनि सां, उन्हनि वतन में रहंदड़ माण्हुनि सां फिटायो आहे। हिते छा साईं ख़बरदार थो करे खपरनि खे, उन्हनि इंसान दुश्मन माण्हुनि खे जेके सॼी दुनिया ते हला कंदा थी आया ऐं उन्हनि सिंध ते बि हला करे कब्ज़ो कयो शाह साईं जे दौर में। शाह साईं उन्हनि खे ख़बरदार कयो आहे त इहे खपर तो गारोड़नि सां दुश्मनी रखी आहे, यानी सिंधनि सां तो दुश्मनी रखी आहे। तूं हितां पाण बचाए न वञी सघंदे। ही उन्हनि जो आस्थान आहे, ही उन्हनि माण्हुनि जो वतन आहे जन पंहिंजे हिम्मत सां, पंहिंजे जज़्बनि सां हेड़नि तेड़नि खे जलाए खाक करे छॾियो आहे। जीअं मकली जो मिसाल आहे। जीअं त सुरकारायल में शाह साईं पंहिंजो किरदारु सुठो रखणु, बा किरदार रहणु ऐं बद किरदार माण्हुनि खां पासो करण जो दर्स ॾिनो आहे। ऐं ॿियो त पंहिंजे हक़नि लाइ उथी खड़ो थियण जो दर्स ॾिनो आहे। पंहिंजे वतन जी हिफ़ाज़त जो दर्स ॾिनो आहे। पंहिंजे वसीलनि जी हिफ़ाज़त जो, पंहिंजे वसीलनि जी मालिकी करण जो दर्स ॾिनो आहे। मजमूई तौर शाह साईं हक़ पासे बीहण जो दर्स ॾिनो आहे। अचो त शाह साईं जे इन सबक़ खे सम्झूं, शाह साईं जे बैतनि, आयतुनि ऐं नसीहतुनि खे परखूं, परूलियूं ऐं उन्हनि ते अमल कयूं ऐं माण्हुनि खे ॿुधायूं त शाह साईं असांखे कहिड़ो दर्स ॾिनो आहे। ऐं शाह साईं वारे इन पैगाम ते अमल कंदे पंहिंजो किरदारु सुठो करियूं, माण्हुनि सां सुठो हलूं ऐं हक़ जे पासे बीहूं। जंहिंसां बि नाइंसाफ़ी थिए उन जो पासो खणूं ऐं ज़ालिम साम्हूं सीनो सपर करे बीहूं ऐं पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ जिदोजहद करियूं। जिए सिंध, जिए लतीफ़, जिए लतीफ़ साईं जी ॿोली।